सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पुलिस में सियासी मुदाख़लत जो तासिर रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त पुलिस में सियासी मुदाख़लत करण जो तासिर दुरुस्त नाहे। शहरनि जी हिफ़ाज़त हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। पुलिस ऑफिसरनि खे वर्दी हूंदी आहे पर खेनि अवाम जो ख़ादिम थी कमु करणु घुरिजे। पुलिस वटि रोज़ानो इंतिज़ाम हलाइण जो अख़्तियार हुअणु घुरिजे। जेकॾहिं अॻूणा पुलिस ऑफिसर पॉलिसी ठाहींदा त सियासतदान छाजे लाइ वेठा आहिनि। हथियारबंद फ़ौज में तरक़ीअ जो हिकु ई तरीक़ो आहे, जनरल में हिकु ॿई लेफ्टिनेंट जनरल जे उहिदे ताईं पहुचंदा आहिनि। पाकिस्तान ऐं भारत विच में चैंपियंस ट्रॉफी हाइब्रिड मॉडल तहत कराइण जो लिखत में मुआहिदो। भारतीय टीम जूं मैचूं न्यूट्रल हंध ते खेॾी वेंदियूं। मैदाननि जी चूंड पाकिस्तान कंदो। पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी जो चवणु आहे त चैंपियन ट्रॉफी बाबति भारत सां लिखत में मुआहिदो कयो वियो आहे। मैचुनि लाइ श्रीलंका ऐं दुबई जे मैदाननि जी चूंड न थी आहे। चैंपियंस ट्रॉफी बाबति जल्द मामला हल थी वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त गज़ा ऐं लबनान में इसराइल तरफ़ां रतो छाण जो सिलसिलो ख़त्म थियणु घुरिजे। इलाइक़ाई राब्ता अमुन ऐं ख़ुशहाली लाइ तमामु घणो ज़रूरी आहिनि। नौजवान नवनि ख़्यालनि ऐं तख़लीक़ी सलाहियतुनि सां मालामाल आहिनि। पाकिस्तान जी 60% आबादी 30 सालनि खां घटि उमिरि जी आहे। नौजवाननि खे जदीद सहूलियतूं ॾियण जी कोशिश कई पई वञे। बबरलोर में क़ौमी शाहराह ते कार ऐं मज़दा विच में टकर जे नतीजे में थञ पियाग नींगरीअ समेत 5 ॼणा फौत। बबरलोर खां सखर शादी लाइ वेंदड़ कार ऐं मज़दा में टकर सबबि 5 ॼणनि दमधणी हवाले कयो। बहराम में कार इल्ज़ाम हेठि पीउ हथां धीउ बेदर्दीअ सां क़तल। ख़ान मोहम्मद मक्सी सुमेरा खे क़तल करे छॾियो। दक्षिण अफ्रीका ख़िलाफ़ ॿी वनडे मैच में पाकिस्तान जी बैटिंग क़ौमी क्रिकेट टीम खे 3 मैचनि जी सीरीज़ में 10 जी भेट में 1 जी सरसी हासिल।